स्टेशन जूं खोलियूं हुयूं ऐं उन सां गॾु SP साहब जूं हुयूं DIG साहब जूं हुयूं SHO अलाए किथे रेड ते पहुतो आहे असां हिन जे ज़बान ते भरोसो करे असां हाणे भरोसो कीअं छोकिरो वियो आहे ॾिसी आयो आहे उहो अमराव ते आहे ऐं थाणे ते उते आहे ऐं सम्झा अमराव थाणे ते आहे बाक़ी जेके ॻाल्हियूं आहिनि असां हली सुभाणे SP साहब अॻियां रखंदासीं SHO बि कंदासीं हल असां हुन वक़्त ताईं अंदरि साहब ॻाल्हायो आहे असां बि ॻाल्हायो आहे SP साहब रैली कंदासीं सुभाणे जेको रखे ते रहे SHO साहब बि हलंदो असां बि जेके कमेटी जा माण्हू आहियूं साईं असद छा आहे मां या मोली आहे या बचा जा जेके ॿिया दोस्त आहिनि हली SP साहब पंहिंजो सॼो जेको बि असांजो आहे हिन सिपाही साहब जेका शहर में कैपिंग कई आहे या झंडा आया तूं हिन हिक हिक शइ जे लाइ असां वॾे बाला ऑफिसर खे ॿुधाईंदासीं DIG साहब खे बि चयो आहे उहे बि चवनि था तव्हां उते बि लिखत में ॾियो मूंखे बि लिखत ॾियो जज़ाए ख़ैर था फरमाए तव्हांखे जसो हुजे पंहिंजा कमकार छॾे हिन धरणे में तव्हां शिरकत कई साईं शायदि साईं शाह जो फ़ैसिलो असां सभिनी जो फ़ैसिलो आहे इहो कोन त असां छॾे ॾींदासीं हाणे जेको बि थींदो SSP वटि असांजा जेके हिन माना कमेटी जेका ठाही आहे SSP ऐं DIG खां पंहिंजा तमामु मुतालबा पूरा कराए पोइ जेको आहे असां हिन खां हथु खणंदासीं न त इहे कोन छॾींदासीं बाक़ी हींअर जीअं SSO आयो आहे ऐं असांजो जेको बिल इहो